जी शहनशाह सतगुरु साईं सतरामदास साहब जन वटि हिकिड़ो शख़्स आयो, चए साईं मुंहिंजो जीवन सदाई सुख ऐं दुख जे चक्कर में फिरंदो रहंदो आहे। जीवन में कॾहिं सुख ईंदो आहे, कॾहिं दुख ईंदो आहे। ऐं जॾहिं सुख ईंदो आहे त पोइ मूंखे पैसो, पदारथ, इज़त, मान, शान सब कुछ मिलंदो आहे। पर जॾहिं ॾींहं बदिलबा आहे, वरी दुख ईंदो आहे त पोइ सब कुछ छॾाइजी बि वेंदो आहे, मायूसी बि थींदी आहे ऐं कोई लेखीदो बि कोन्हे। तंहिंजे करे सुखनि जे ॾींहंनि में मां ॾाढो ख़ुशि हूंदो आहियां, पर दुख जे वक़्तु मूंखां बर्दाश्त न थींदो आहे। तंहिंजे करे मूंखे अहिड़ी रहमत ॾियो जीअं मुंहिंजो जीवन सदाई सुखनि भरियो रहे ऐं कॾहिं दुख अचे ई न। तॾहिं साईं जन मुस्कुरायसि, चए तूं सदाई सुख चाहे थो? चए हा साईं। चए पोइ तोखे दुख न अचे? चए न। चए पोइ हाणे कहिड़ा ॾींहं? चएसि हाणे मुंहिंजा ॾुखनि जा ॾींहं हलनि था। तॾहिं साईं जन चयुसि, चङो हाणे ईअं कर, हर रोज़ सुबुह जो जीअं उथे, उथण सां पहिरियों मालिक जो नाम ध्यान सिमरन करे, शीश झुकाए उनका आशीर्वाद वठी करे पंहिंजे कम जी शुरूआत कर। ऐं जीअं तूं कम जी शुरूआत कंदे त तोखे भाग लॻण शुरू थींदो। ऐं वरी जीअं शाम जो वापसि अचे, वरी मालिक जो नेम ध्यान सिमरन करे उनजो धन्यवाद कयो कर, प्रभु जो शुक्र कयो कर। ऐं पोइ जीअं तूं वधण लॻे, जेतिरो तूं अॻिते अचे, पर सब सां बहितर व्यवहार कजांइ। जेके तोसां चङा हलनि उन्हनि सां बि चङो हलजांइ, ऐं जेके चङा न हलनि उन्हनि सां बि चङो ॻाल्हिजांइ। ऐं कंहिंखां कॾहिं बि कोई इंतकाम न वठिजांइ ऐं कंहिंखे सताइजांइ न। जेतिरी तोखे पहुचे बसि शेवा कजांइ, सिमरन कजांइ, सब सां बहितर व्यवहार कजांइ, ख़ुशियुनि सां जीवन गुज़ारजांइ, तूं सदाई सुखियो रहंदे। ऐं हू जीअं घर वियो, सुबुह जो सिमरन करे, जाप करे, कारोबार ते वञे, शाम जो मालिक जो धन्यवाद करे, ऐं ॾींहंनि में हिनखे भाग लॻणु शुरू थी वियो। पर जीअं वधंदो वियो, जीअं सच साईं चयो, हिन न कंहिंखो इंतकाम वरितो, न कंहिंखे तकलीफ़ ॾिनी, पर जेतिरो पहुचंदो सब सां बहितर हलंदो। ऐं वक़्त सां गॾु ही वधंदो, फलंदो, फूलंदो रहियो। ऐं काफ़ी अर्थे खां बाद वरी सच साईं ॾे आयो। चइसि अॻे मुंहिंजो जीवन दुख ऐं सुख जी चक्की में फिरबो, पर हाणे मां सदाई सुखियो हूंदो आहियां, सदाई ख़ुशि हूंदो आहियां। मुंहिंजो पैसो, पदारथ, इज़त, मान, शान, तव्हांजी रहमत, आसीस सब कुझु आहे। तंहिंजे करे अहिड़ी रहमत करो जीअं मां सदाई अहिड़ो रहां, वरी ॾिखो ॾींहुं कॾहिं जीवन में न अचे। तव्हांजी आसीस आहे। तॾहिं सचे साईं चयो, छाहे इंसान जी हिकिड़ी आदत हूंदी आहे, जॾहिं उनखे ॾुखिया ॾींहं ईंदा आहिनि त पोइ मालिक खे यादि कंदो आहे, कोशिशि कंदो आहे, मंदरु वेंदो आहे, आसीस पाईंदो आहे, महिनत कंदो आहे। ऐं पोइ जीअं आसीस सां वधणु लॻंदो आहे, उनखे भाग लॻंदो आहे, त जीअं वधंदो आहे त उनमें अहंकार पैदा थींदो आहे, वॾाई पैदा थींदी आहे। ऐं पोइ जीअं वधंदो ऐं अहंकार ईंदो, तीअं कंहिंखे सताइण जी कोशिशि कंदो, कंहिंखे दॿाइण जी कोशिशि कंदो, कंहिंखे कुझु न सम्झंदो, ऐं अहंकार में भरिजी करे कंहिंखे कुझु चवंदो, कंहिंखे ॾुखाईंदो, ऐं पोइ वरी पाप करणु शुरू कंदो आहे। पोइ जॾहिं वरी दुख ॾियण जो फल वरी दुख में मिलंदो आहे, त पोइ वरी परेशान थींदो आहे, वरी तकलीफ़ भोगींदो आहे। पर जेकॾहिं इंसान सुख में पंहिंजा पेर संभारे करे हले, जीअं तूं कयो त मालिक तोखे वधायो, तूं फले फूले,
पर वधण सां जीवन भर में कंहिंखे दुख न ॾिनो, कंहिंखे तकलीफ़ न ॾिनी, कंहिंखे सतायो न। जॾहिं सतायो न, कंहिंखे ॾुखायो न, त पोइ कर्म चङा थिया ऐं सभु बहितर व्यवहार कयो त पोइ उनजो फल सुख मिलियो। ऐं जॾहिं सुख जो वक़्तु हुजे, पोइ जॾहिं सभु सां चङो हलिजे, बहितर हुजे, त पोइ उनजो फल सदाई सुख मिलंदो आहे। ऐं पोइ इंसान सदाई वधंदो, वसंदो, फलंदो, फूलंदो रहंदो आहे ऐं जीवन में कॾहिं दुख न ईंदो आहे।